राजाउन महाराजाउन जी नगरी सयाजी नगरी यानी वडोदरा में तव्हां सभिन आयल मेहमानन दोस्तन ऐं दर्शकन जो सुजाग सिंधी समिति वडोदरा पारां मां हीना अगनानी हार्दिक स्वागत कयां थी। भगवंती नावाणी असांजी प्रिय गायिका हुई। जॾहिं हिन जे स्वर्गवास जी ख़बर पई त दुनिया जे कुंड कुंड में माण्हुनि जी अखियुनि मां आंसू वया हुआ। हूअ सुरनि जी मलिका हुई। भगवंती नावाणी पंहिंजो पाण में हिकु संगीत जो इंस्टीट्यूट हुई। हूअ अॼु बि केतिरनि ॼणनि जे लाइ गायकीअ में इंस्पायरेशन तौरु आहे। न ॼाण केतिरनि जी रोल मॉडल त केतिरनि लाइ संगीत कैरियर चूंडण जो हूअ कारण बि आहे। भगवंती नावाणी अक्सर अहिड़नि गीतनि खे आवाज़ ॾिनो आहे जंहिंजा अलॻि ई तेवर आहिनि। लोरीअ खां वठी मारूअ ताईं, सुहिणे शाह लतीफ़ खां वठी लाॾा साखियूं, हर कंहिं राग खे हिन बख़ूबी निभायो। हूअ अॼु बि असांजे दिलियुनि में ज़िंदा आहे। चवंदा आहिनि त इंसान खुद में जितना बसता है उससे ज़्यादा चाहने वालों के दिलों में बसता है। हाणे त सिर्फ़ यादूं आहिनि, उहे बि पुराणियूं, जंहिंजी मिठास उम्र भर ज़हन में वसियल आहे। गायकीअ खे नओं रूप ॾियण लाइ, नओं अंदाज़ ॾियण लाइ ऐं ख़ासि करे असांजी संगीत में दिलचस्पी वधाइण लाइ, उन जो स्तर वधाइण लाइ असां उन जा अहसानमंद रहंदासीं। भगवंती नावाणी भले असां सां गॾु न आहे, पर उन जे हुअण जो अहसास अॼु बि आहे आस पास। अलॻि अलॻि अल्फाज़नि खे जज़्बात जी ज़मीन ॾियण जी महारत हुन खे किथां हासिल थी उहा त ख़बर नाहे, पर असीं इहो ज़रूरु चवंदासीं त हूअ अहसासनि जी गज़ब जी चित्रकार हुई। त अॼु जी शाम गायकीअ जो नओं दौर शुरू कंदड़ सुरनि जी मलिका भगवंती नावाणीअ जे नाले अॼु जी शाम वाकई कुझु ख़ासि आहे, छो जो भगवंती नावाणीअ जे ॻायल गीतनि खे आवाज़ ॾींदी मोस्ट टैलेंटेड ऐं मशहूरु गायिका लता भगताणी विश्नाणी। हूअ उल्हासनगर मां पंहिंजे ग्रुप सां गॾु हिते पधारियल आहे। हिन जे ग्रुप में अहिड़ा केतिरा ई कलाकार आहिनि जेके गैर सिंधी आहिनि ऐं तॾहिं बि सिंधीअ में राग आलापींदा आहिनि। त ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि लता भगताणीअ लाइ ऐं हुन जे ग्रुप जे लाइ। ही सॼो कवरेज GTPL सिंधी टीवी तरफ़ां थी रहियो आहे। GTPL सिंधी टीवी चैनल नंबर 593 ॾिसंदा रहंदा ऐं सिंधियुनि जो विकास कंदा रहंदा। हाणे मां मंच ॾींदसि लता भगताणीअ खे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्य सर्वदा। दिल जे पुरजोश दिलासन ते हलिया आयासीं, दिल जे पुरजोश दिलासन ते हलिया आयासीं, असीं नीह वारनि जे न्यापनि ते हलिया आयासीं। न हलियो ज़ोर कंहिंजो असां ते, असीं सूंह वारनि जे सिक भरे सॾड़नि ते हलिया आयासीं, हलिया आयासीं। सिंधियुनि जी हीअ शाम सुजाग सिंधी समिति पारां जेकी आहे सिंधियत जी सिंधियुनि जी हीअ जेकी सुहिणी शाम रखी वई आहे, आयल सॼी संगत खे, आहे त संगत न, घणेई चवंदा आहिनि भाउर भेनर, पर सॼी आहियूं असां सतगुरनि जी उहा सुहिणी संगत, छो जो चवंदा आहिनि संगत में साईं आहे। त अचो अॼु जी हिन सुहिणी शाम में कुझु विछड़ियल, कुझु विसरियल, चवंदा आहिनि विछड़िया आहिनि पर विसरिया न आहिनि, उन्हनि मुर्शिदनि मालिकनि जी महिमाऊं ऐं असांजा जेके सरताज कलाकार हुया उन्हनि सभिनी जूं सिकूं लाइण जूं कोशिशि कंदा।